सभिन का पहिरियों तो याद रखो, पाकिस्तान में तौहीद जो मरकज आहे त हुसैनाबाद शरीफ आहे। अगर खालिस तौहीद आहे तो रायविंड में ना है। याद रखो, रायविंड में ना है। खालिस तौहीद आहे तो दरगाह आलिया हुसैनाबाद में आहे। छाजे करे मुझी चैलेंज आहे, कोई मुखे बुधाए तो ज़ाते बारी ताला अल्लाह जल्ल मजदूहू जी बारगाह में पहुंचण जे लाए सोने मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसीलो छड़े करे कोई पहुंची देखारे, जवाब न कदे भी न पहुंची सकंदो। अल्लाह जा नबी जेके 1,24,000 नबी आहिनि, ताज वारा हन, शान वारा हन, रुतबन वारा हन, अल्लाह ताला उन्हनि खे भी पाबंद करे छॾियो। लतुमिनुन्न बिही वलतंसुरुन्ना, तव्हां खे भी मुंहिंजे महबूब जे मथां ईमान आणणो आहे ऐं उन्हनि जी मदद करणी आहे। अगर नबी ऐं रसूल भी बिना मुस्तफा जे रब जी बारगाह में मारिफत हासिल नथो करे सके तो पोइ मूंखे ॿुधायो ॿियो केरु आहे जेको नबी खे छॾे करे तौहीद खालिस हासिल करे छॾे थो। मुर्शिद करीम हजरत आकाए नेमत मादन किरामत मंबे फ्यूज़ो बरकात हजरत पीर सैयद गुलाम हुसैन शाह साहब बुखारी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे मुरीदन के सोने महबूब जे इश्क में एतिरो त अल्हम्दुलिल्लाह अॻिते वधाए छॾियो आहे कि हर मुरीद जो सीनो महबूब जे इश्क सां भरियल आहे।